नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हा त पाण सत्यनारायण जी कथा छो कंदा आहियूं? हा ॾिसो, सत्यनारायण जी कथा जो मतिलब हिनखे पाण आध्यात्मिक रहस्य भी चई सघंदा आहियूं। जीअं स्पिरिचुअल मीनिंग थींदो आहे न भई, आध्यात्मिक रहस्य हिन कथा जो छा आहे। सभिनि खां पहिरियों त सत्यनारायण जी कथा में मतिलबु हिन जे अॻियां सत्य छो लॻाईंदा आहियूं? छोकी भगवान खे सत्य चईंदा आहियूं न, गॉड इज ट्रुथ चईंदा आहियूं। त इहे परमात्मा बाप जेको सत्य आहे, उहो जॾहिं धरती ते आया त हुननि पाण खे सत्य ज्ञान ॾिनो हुयो। हुन सत्य ज्ञान में परमात्मा बाप पाण खे छा ॿुधायो हुई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। ऐं तव्हांजी आत्मा जो पीउ केरु आहे? परमात्मा। ऐं टियों असांखे ज्ञान ॾिनई परमात्मा बाप कि ये सृष्टि चक्कर कीअं हलंदो आहे। पाण चक्कर पढ़ियोसीं न, सत्य त्रेता द्वापर कलयुग जो। हाणे ताईं त पाण सिंपल स्वास्तिक ठाहींदा हुआसीं, भई सुठे कार्य जे लाइ स्वास्तिक ठाहियूं था, लेकिन हिन स्वास्तिक जो भी अर्थ असांखे भगवान ॿुधाई कि स्वास्तिक में जेका 4 पार्ट हूंदा आहिनि उहे सत्युग, त्रेता, द्वापर, कलयुग। अर्थात आत्मा पहिरों सतयुग में सच्ची हुई, त्रेता में भी सच्ची हुई, लेकिन थोड़ी सच्चाई जी घटि थी वई। द्वापर खां वठी करे आत्मा में कूड़ अची वियो। कूड़ कीअं अची वियो? विकारनि सां, बुराइनि सां। कलयुग अंत ताईं आत्मा कूड़ी थी वई। कूड़ी अर्थात बुराइयूं भी, बुराइयूं, विकार, आत्मा खुद खे भुलिजी वई, मूंखे भुलिजी वई, पंहिंजे घर खे भुलिजी वई, ऐं इहो भी भुलिजी वई कि कॾहिं हिन दुनिया में सतयुग भी हुयो, स्वर्ग भी हुयो, पंहिंजे धर्म खे ई भुलिजी वई आहे। त कूड़ी ठही वई आहे न। कूड़ी अर्थ सभु कुझु भुलिजी वञे। माण्हू खे कीअं चईंदा आहियूं पाण कि तूं कूड़ थो ॻाल्हाए, अर्थात वो कुझु कंहिं ॻाल्हि खे छुपाए थो, हिन करे चईंदा आहिनि। लेकिन हिते आत्मा छुपाए नथी, आत्मा भुलिजी वई आहे। त आत्मा जेको भी चए थी, जेको भी कर्म करे थी, जेका भी पंहिंजा धर्म ठाहे करे पंहिंजा नियम आदि थी करे हलाए पंहिंजे जीवन, ये सभु कूड़ थी वियो, सच न आहे। त परमात्मा बाप अची करे असांखे ये 3 ॻाल्हियूं ॿुधाई, आत्मा, परमात्मा और ये सृष्टि चक्कर। त ॿुधाई त विश्व जी सभी आत्माउनि खे ॿुधाई न, लेकिन हुन पाण चईंदा आहिनि न, सच्चाई खे धारण करण जे लाइ भी एतिरी पंहिंजे अंदर शक्ति हुजणी खपे। सम्झण ॻाल्हि अलॻि आहे, हुनखे सम्झी करे हुनखे सोचे, हुनखे मने ऐं हुनखे जीवन में पंहिंजे लाइ, ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि हूंदी आहे पंहिंजे जीवन में भी लाइ, ऐं ओड़ी ही सच्चाई सां पूरी विश्व खे ॿुधाए। त अहिड़ो कंहिं कमु कई? नारायण जी आत्मा। नारायण जी आत्मा सत्य बाप अची करे जेको ज्ञान ॾिनई, सत्य ज्ञान, वो धारण करे हुनजी आत्मा सच्ची थी अर्थात हुन पंहिंजे पाण खे मञई कि बरोबर मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहियां, मां रहण वारी परम धाम जी आहियां। हिन सृष्टि ते मां पहिरियों सतयुग में पार्ट वॼायमि, पोइ त्रेता में, पोइ द्वापर में, पोइ कलयुग में। ये सभु ॻाल्हियूं हुनजी आत्मा धारण भी कई, मतलब सम्झई भी, पंहिंजे जीवन में भी लाए, ऐं ॿियो न विश्व खे भी ॿुधाई। अहिड़ी नारायण जी आत्मा जॾहिं अहिड़ी ठही वई, तॾहिं वो सतयुग में वञण जे लायक थी, ऐं हुन सृष्टि जो पालनहार परमात्मा पोइ हुनखे ठातई। त सच्चे बाप अची करे जेकी सच्ची कथा ठाही, उहो नारायण धारण करे सत्यनारायण ठही वियो, अर्थात सच्चो ठही वियो। इन करे पाण सत्यनारायण जी कथा कंदा आहियूं, ताकि असां भी सच्चो जेको भगवान असांखे ज्ञान ॾे थो, होड़ो धारण करे असां भी सत्य फलानो ठही छॾूं। जे अॼु माण्हू अगरि कोई सुधरी वेंदो आहे त सभु हुन जे बारे में हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहिनि न,
कि भई जी। पहिरियों वो हीअं हुयो, पोइ हुन एॾा सुठा कर्म कयईं, एॾो सुठो थी वियो। कहानी मतिलबु कथा ई थी वई न। हा। हुन खां माण्हू ॿुधी करे ॿिया बि सिखंदा आहिनि। त पंहिंजो जी। मुख्य उद्देश्य इहो हूंदो आहे कि हर महीने सत्यनारायण जी कथा छो था करो? छो जी नारायण जीअं परमात्मा खां सत्य ज्ञान ॿुधी करे सच्चो ठहियो, हुनजी आत्मा जो कूड़ी थी वई कलयुग में, वो सच्ची ठही, असां बि वो कथा ॿुधी करे वापसि खां सच्चो ठहूं। असां ॿोरो ठहूं ऐं असांजो हाँ असां ॿोरा ठहूं ऐं हुन हाँ सत्य खे अपनायूं। हाँ, ऐं सतयुग में वञण जे लाइक़ु ठहूं। ठीकु आहे। त सतयुग खे बि सतयुग छो चइबो आहे? छो जी सतयुग जॾहिं नारायण सच्चो ठही वियो न, त परमात्मा चई हाणे तूं बि सच्चो ठही वियो, पोइ नारायण सां गॾु ॿी बि आत्मायूं ठहियूं, लेकिन जेतिरो नारायण ठहियो ओतिरो हुन खां त घटि ई ठहियूं हुयूं। त पोइ हुननि जे लाइ परमात्मा सतयुग जी स्थापना कई, अर्थात हिन युग में सभु सच्चा माण्हू रहंदा। सच्चा माण्हू मतिलबु सभिनि खे इहा स्मृति रहंदी कि असां आत्मा आहियूं, सभु आत्मा भाव आहियूं, हिक ॿिए सां कोई लड़ाई झगड़ो न करिणो आहे, सभिनि खे प्यार सां रहणो आहे, पंहिंजी गृहस्थी बि संभालणी आहे, उहो बि सुख शांति सां। ऐं केर बि भले हुते महाराजा महाराणी हुजे या कोई प्रजा या दास दासी हुजे, लेकिन सभु ऊच नीच जो भेदभाव न हूंदो, कोई भ्रष्टाचार न हूंदो। अहिड़ी सच्ची दुनिया परमात्मा उन्हनि खे स्थापन करे ॾिनी। त हुन हर कंहिंखे आत्मा जो सत्य यादि हूंदो। हा, त असां कूड़ो कीअं थी विया आहियूं? छो कि पाण खे ख़ुदि जी पहचान न यादि आहे, हिन हिसाब सां कूड़ा ठहिया आहियूं। त हुन दुनिया में वञण जे लाइ जेको असांखे 3 ॻाल्हियूं ॿुधाई परमात्मा, त सभिनि आत्मायूं धारण कंहिं कयो, लेकिन नारायण जी आत्मा नंबर 1 100% धारण कई। हुन खां पोइ के 99, 98, 97 हीअं करे हुयूं त ॾाढी सारी आत्मा, लेकिन सच्चो के ठहियो हिकदमि 100%। उनखे पोइ सतयुग जी दुनिया जो पालनहार ठाहे छॾियईं, अर्थात विश्व जो महाराजा परमात्मा हुनखे ठाहे करे ॾिनई कि तूं हाणे हिन दुनिया जी पालना कर, ऐं हिते जेतिरा बि माण्हू आहिनि हुननि खे लाइ बि सुख शांति जी आशीर्वाद ॾेई करे ऐं अॻियां हल। ठीकु आहे। जी दीदी। हा, थैंक यू। थैंक यू।